अवाम जी सोभ अवामी ताक़त से 26 जून ते थींदी अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार यूनियन काउंसिल गडेजे जे आज़ाद पैनल जे ज़िले काउंसिलर जे उम्मीदवार ग़ुलाम अब्बास राजपर ऐं ॿियनि कॉर्नर गॾिजाणीअ खे ख़िताब कंदे कयो आहे। शाहजी मिशीन मां SS न्यूज़ जे रिपोर्टर नज़ीर सोलंकीअ मूजिबि चेयरमैन जे उम्मीदवार रईस मदद अली शाहानी, वाइस चेयरमैन ग़ुलाम नबी सहतो, पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जे झूने अॻवान बदरुद्दीन सिद्दीकी, डॉक्टर ग़ुलाम हुसैन भैलार ऐं ॿियनि कॉर्नर गॾिजाणीअ खे ख़िताब कंदे चयो आहे त अवाम जी ख़िदमत करण वारे जज़्बे सां इलेक्शन में हिस्सो वरितो वियो आहे। हुननि चयो आहे त अवाम वोट जे ज़रिए पंहिंजा नवाज़ण वारनि खे हमेशह रद्द करे छॾींदो ऐं सोभ अवाम जी थींदी। उन मौक़े ते PPA जे झूने अॻवान बदरुद्दीन सिद्दीकी आज़ाद पैनल जी मुकमल तौर ते हिमायत करण जो ऐलान कयो। गॾिजाणीअ में वाली ॾिनो सिद्दीकी, तुफ़ैल अहमद सिद्दीकी, हाजन सिद्दीकी, हुसैन बख्श शेख ऐं अकील चन्ना समेत मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे मुअज़्ज़िज़ीन पिणु हिमायत कई। उन मौक़े ते आयल महिमाननि खे अजरकनि जा तोहफ़ा पिणु ॾिना विया।